दुश्मन नंबर 1 हूंदो ई कोन्हे। नंबर 1 फर्दन जो दुश्मन हूंदो आहे, कौमुनि जो न। ॿुधो मुंहिंजे मूंखे ॿुधो, फर्दन जो नंबर 1 दुश्मन हूंदो आहे। मक्सी ऐं चांडिया तकरार हुजे, पलीजा ऐं जोखिया तकरार हुजे, सुमरा ऐं जखरानी तकरार हुजे, उनमें नंबर 1। पर जेको ॿार मैट्रिक जो एग्ज़ाम पियो ॾे, उनजो नंबर 1 इम्पोर्टेंट पेपर कहिड़ो आहे? टई आहिनि, फिजिक्स पास, केमिस्ट्री पास, मैथ्स पास। फिजिक्स में 95 मार्कूं खणे ऐं केमिस्ट्री में खणे 25, पोइ चए नंबर 1 में वह मुबारक मुबारक बाबा मुबारक हुजनि, आऊं 95 फिजिक्स में खणे। चई ॿियो पुॼे, चई बाबा ॿिए में 32 खयो अथमि, आसान उर्दू में। पोइ छा थियो? पोइ फेल थी वियो, सिलेक्शन कान थियसि बहिराण यूनिवर्सिटी में या इंटरमीडिएट में या LMC में। नंबर 1 हूंदो आहे फर्दन जो, इंडिविजुअल। पाण खे इस्टेब्लिशमेंट जेका पाकिस्तान जी आहे उनखे पाण खे मोह ॾियणो आहे, पाण खे शहरी दहशतगर्द टोले खे मोह ॾियणो आहे, पाण खे वॾेरनि खे बि ॾियणो आहे, पाण खे मज़हबी इंतिहा पसंदीअ खे बि मोह ॾियणो आहे, पाण खे अमरीकी ऐं ॿियनि साम्राजी ताक़तुनि खे बि मोह ॾियणो आहे, पाण खे पंहिंजो जेको अपॉर्चुनिस्ट मिडिल क्लास आहे उनखे मोह ॾियणो आहे, पाण खे पंहिंजे सफ़ुनि में जेके औरत मुखालिफ़, अक़लियत मुखालिफ़, ॿार मुखालिफ़, पंहिंजनि ई मिडिल क्लास ऐं लोअर मिडिल क्लास में माण्हू आहिनि, ख़ुदि पोरत क्लासिस में जेके माण्हू आहिनि, जेके औरत मुखालिफ़ आहिनि, अक़लियत मुखालिफ़ आहिनि, ॿार मुखालिफ़ आहिनि, ख़ुदि जानवर मुखालिफ़, कुतनि ऐं ॿिलियुनि खे पथर हणंदड़ माण्हू, पाण खे उन्हनि जो मुक़ाबिलो करिणो आहे। पाण खे उन्हनि ब्रदर मुल्कनि जेके आसपास नेबरिंग कंट्रीज़ आहिनि, जेके असां ते कल्चरल यलगार पिया कनि, उन्हनि जे आॾो पाण खे बीहणो आहे, पंहिंजे कल्चर जे साबित ऐं मस्बत एस्पेक्ट्स खे ज़िंदा रखिणो आहे। पाण खे उन सां गॾु उन करप्ट कामोरे जो मुक़ाबिलो करिणो आहे जेको वक़्तु अचण ते चए थो आउं सिंधी आहियां, ऐं जॾहिं मौक़ो मिलेसि त पैसा खाए वञे, 1700 रुपए देगिरा 6,500 चार्ज कयो, बोर्ड मुतासिर जा पैसा खाए वञे, ऐं पोइ वरी चए आउं सिंध परस्त आहियां। पाण खे उन्हनि सभिनी, पाण खे उन्हनि भताखोर सिंधी तंज़ीमुनि जो मुक़ाबिलो करिणो आहे जेके पंहिंजो आइडियल अल्ताफ़ हुसैन खे बनाइणु चाहिनि थियूं, ऐं जेके सम्झनि थियूं त वॾा पाचा रखी गुंडागर्दी करे गलो खोले सिंधी तइलीमी इदारनि में उस्तादनि खे मारू ॾेई, कैंटीननि तां मुफ़्त में मारू खाए, मोटरसाइकिल चोराए, बंगलनि ते कब्ज़ा करे, प्लाटनि ते कब्ज़ा करे, भत्ता वठी, पोइ वरी सिंध दोस्त सराइणो आहे, ऐं सिंधी माण्हुनि जे जीअण जंजाल करे, क्राइम इंट्रोड्यूस करे, धाड़ेलनि जे पाथारीदारनि जो धणी थी, पोइ वरी सम्झणो आहे त असीं सिंधी जी ॻाल्हि कंदासीं, सिंधी माण्हू असांजी पज़ीराई कंदा। पाण खे उन्हनि सां मुक़ाबिलो करिणो आहे। पंहिंजा 50 मुआज़ आहिनि। सिंध जो दुश्मन नंबर 1 जो सेंस इहो आहे, उहा क़ुवत जेका सिंध जो इस्तेसाल कंदड़ मुख्य क़ुवत हुजे, ऐं ॿिया हिकिड़ा पंहिंजे मुल्क खे दादनि जी मरफ़त कराए या सिधी तरह करे, मजमूई तौर ते दुश्मन नंबर 1। तव्हीं जेकॾहिं मूंखे पंहिंजी का आइडिया ॿुधाइणु चाहियो त जेको तव्हीं सजेस्ट कयो सो आउं चवां त आउं चई छॾियां, पर मूं तव्हांखे जवाबु ॾिनो त सिंध जो नंबर 1 दुश्मन आई कोन्हे न। नंबर 1 माना ॿियो 2 हुजे। नंबर 1 जी माना सम्झो था? नंबर 1 चवणु माना त फलाणो नंबर 2 आहे, माना इहो घटि आहे। रुगो हिकिड़े खे वधाइण जी ॻाल्हि कान पई थिए, हिकिड़े खे वधायो था त माना चओ था ॿियो घटि आहे। हाणे वधायो, मिसाल, अच्छा हाणे तव्हांजे हाइपोथेटिकल क्वेश्चन ते पाण ॻाल्हायूं था। मिसाल तौरु चऊं था पंजाब जी इस्टेब्लिशमेंट रूलिंग क्लासिस 1, मिसाल। हाणे जे 1 आहिनि त पोइ तव्हांजे शहरनि ते कब्ज़ो कंहिंजो आहे, तव्हांजी नौकरियूं केरु खसे वियो आहे, तव्हांखे सेंसस में हींअर तव्हांजी आदमशुमारी घटि केरु पियो करे, तव्हांजे लोड़नि जा घर नंबर उहो पंजाब जो इस्टेब्लिशमेंट जो माण्हू पियो अची करे, कराची में तव्हांजे माण्हुनि खे केरु पियो मारे, क़त्लेआम केरु पियो करे, तव्हांजूं नौकरियूं सभु केरु खणी वियो आहे, सिंध हुकूमत खे ड्रोड़ा कंहिं मारियो आहे, सिंध जे शागिर्दनि जे कराची में दाख़िला ते पाबंदी कंहिं विधी आहे, मल्टीनेशनल कॉर्पोरेशन में कराची में दाख़िला ते पाबंदी केरु विधी आहे, सिंध खे हमेशह बिट्रे करे एन टाइम ते सिंध जे मफ़ादनि खे सरेंडर कंहिं कयो आहे। आदमशुमारी खां वठी, सेंसस खां वठी, NFC खां वठी, पाणी ते तव्हांजे लाइ कॾहिं बि न ॻाल्हाए ऐं पंहिंजे मफ़ादनि लाइ तव्हांखे ब्लैकमेल कंदड़ उहा पंजाब जी इस्टेब्लिशमेंट आहे, उहो त शहरी टोलो आहे। हाणे जे शहरी टोले खे नंबर 1 ॾियूं त पोइ तव्हांजी NFC में हिसो कंहिं घटायो आहे, तव्हांजो कालाबाग डैम केरु पियो ठाहे, उहो शहरी टोलो पियो ठाहे, उहो त इस्टेब्लिशमेंट पई ठाहे, रूलिंग क्लासिस पिया ठाहिनि। तव्हांजो पाणी हू पिया बंदि कनि, तव्हांजो NFC में हिसो हू खणी विया आहिनि, तव्हांजे मर्कज़ जे पूल मां नौकरियूं हू खणी विया आहिनि, तव्हांजो गैस ऐं पेट्रोल हू खणी विया आहिनि। हाणे पाण चऊं त शहरी दहशतगर्द टोलो नंबर 1 आहे त माना हुननि खे घटि कयूं। हाणे जे चऊं इहे ॿई नंबर 1 आहिनि त इन्हनि ॿिन्ही जो टूल बणिजी इस्तेमालु केरु थियो आहे, सिंधी वॾेरो या मुसीबत गिची में कंहिं विधी आहे, गद्दारी करे उन्हनि जा बूट केरु चटिया आहिनि,
MQM जो दलाल केर थियो है, एस्टेब्लिशमेंट जो दलाल केर थियो है, मुशर्रफ अयूब याया जो दलाल थी सिंधियुनि ते ऑपरेशन कराया कयनि, सिंधी वॾेरे कराया। हाणे चऊंसि त न इहो वीचारो बेगुनाह आहे, नंबर 1 ते हुअनि। हाणे जे इन्हनि टिनी जी ॻाल्हि कयूं, चऊं इहे वञनि त सिंध जी तइलीम जिन हुंडनि तबाह कई, जिन क्राइम आंदो, जिन कासिमाबाद खां वठी गुलशन हदीद ताईं सिंधी माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो, सिंध यूनिवर्सिटी, लतीफ़, ख़ैरपुर, क़ाइदे अवाम सभिनी खे तबाह करे छॾियूं, सिंध जो नौजवान नस्ल उसरण ई कोन ॾिनो, सिंध जे माण्हुनि खे कश्मीर ख़ान ऐं कमांडो शेख सिंध यूनिवर्सिटी में ईंदा, सोभो ज्ञानचंदाणी ऐं इन क़िस्म जा माण्हू रशीद भट्टी ऐं तनवीर अब्बासी ऐं तारिक अशरफ ऐं इब्राहिम जो सिंध यूनिवर्सिटी में न ईंदा। इन्हनि जेको सिंध जी सॼी जनरेशन विहारे छॾी, ज़िया जा एजेंट बणिजी, मुशर्रफ याया जा, इन्हनि खे चऊं इहे आहिनि ई कोन। हाणे कीअं चऊं तव्हां मूं जहिड़े हिकिड़े ज़िम्मेदार कारकुन सां, जेको अवामी तहरीक जहिड़ी ज़िम्मेदार पार्टी जो ज़िम्मेदार कारकुन आहे, उहो चवे त हू न ही ज़िम्मेदार आहे। त इन करे इहे सभु ज़िम्मेदार आहिनि, इन्हनि सभिनी खे। ऐं भला इहे सभु शयूं छॾियो, इहे जेके मज़हबी इंतिहा पसंदि आहिनि, जेके माण्हुनि जो क़तल पिया कनि, जेके नियाणियुनि खे ॿारीनि पिया, माई नियाणी पंहिंजे सहुरे सां गॾु जेकॾहिं बाज़ार मां तार वठणु वञे त हुनखे लेटाए कोड़नि सां मारीनि था, जेके दरगाहुनि ते अब्दुल्ला शाह गाज़ी ते ऐं बाबा फरीद जी दरगाहुनि ते या वारिस शाह हिननि दरगाहुनि ते बम था फाड़ीनि, उन्हनि खे छॾे ॾियूं, माण्हू मारीनि पिया, क़त्ले आम पिया कनि, माण्हुनि खे पेंट पाइण ते मारे छॾीनि, कंहिंखे ॾाढी न रखण ते मारे छॾीनि, यलगार आहे सभिनी खे। चऊं इहे आहिनि ई कोन, हू नंबर 1 आहिनि। भला इहे सभु छॾे ॾियूं ऐं पाण चऊं इहे आहिनि, पोइ अमेरिकी साम्राज्य वेस्टर्न ताक़तुनि जी ॻाल्हि ई न कयूं, जिन इन्हनि सभिनी खे स्ट्रेंथन कयो, जिन मज़हबी इंतिहा पसंदी इंट्रोड्यूस कई, जिन MQM खे पैटर्नाइज़ कयो, जिन ज़ियाउल हक़ ऐं याया ऐं अयूब ऐं मुशर्रफ खे पैटर्नाइज़ कयो, उन्हनि खे मदद ॾिनो, जेके मथां वेठा आहिनि उन्हनि जो ज़िक्र न कयूं, चऊं हीअ आहिनि, इहो मुमकिन ई कोन्हे। इहे सभु आहिनि, सभिनी खे रेज़िस्ट कंदासीं।